नबी हयातुन नबिया असांजो नबी हयातुन नबिया अल्लाह जो आखिरी नबिया असांजी केतरी भी महफिल हुजे या हुजूर जे निगाह का बाहर काने का यो सब कुछ बंद रसूलुल्लाह जे सामने तो असांजो इहो भी अक़ीदो हूंदो आहे असांजो नबी हाज़िर नाज़िर नबिया हाज़िर नाज़िर नबी जो मतलब छा आहे हुजूर जो जिस्म मुबारक मदीने में पूरी कायनात हुजूर जे साम्हूं आहे पूरी कायनात के साम्हूं आहे पर इहा असांजी महफिल में हुजूर जे साम्हूं आहे बोले आवाज़ सां सुभान अल्लाह सलाम मिले आवाज़ सां सुभान अल्लाह हाज़िर नाज़िर जो ॿियो मतलब इहो हूंदो आहे त साईं जो जिस्म मदीने में रूहानियत रसूलुल्लाह जी हर जाइ है वाह बने के इहो भी नाजायज़ शिरक तो समझ में अचे पर मौलवी रशीद अहमद गंगोही देवबंद जो मौलवी आहे उन जो रिसालो आहे इमदादुस सुलूक उन में हू मञे वियो आहे लिखी वियो आहे जे जो मुर्शिद जो जिस्म मुरीद खां परे हूंदो आहे पर मुर्शिद जो रूह मुरीदन सां गॾु हूंदो आहे असां मञूं था इनकार कोन्हे पर जे मुर्शिद जो रूह मुरीदन सां गॾु थी सघे थो त पोइ मदीने वारे जी रूहानियत पंहिंजे उम्मतीअ सां गॾु कीअं नथी थी सघे कुरान फरमायो अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम कुरान तो फरमायो त नबी मोमिनन के उनन जे जान खां भी वधीक करीब आहे औला जी माना है अक़रब बेन त पंहिंजे जाइ ते लिखी आहे पर देवबंदन जो वॾो मौलवी आहे कासिम नानोतवी उन भी पंहिंजे किताब में लिखियो आहे इहा आयत लिखी चवे तो औला जी माना है अक़रब अक़रब जी माना है वधीक करीब माना हिनन जो मौलवी भी इहा आयत लिखी इहा ॻाल्हि मञे वियो आहे वाकई मदीने वारो पंहिंजे उम्मत खे मोमिनन खे उन जे साह खां वधीक वेझो अॼु तुंहिंजे हिन अंगण ते मुंहिंजो हुज़ूर ईंदो महिमान थी मोहम्मद ईंदो ज़रूर ईंदो बस आखिरी बेटा वरी आवाज़ सभी सुभान अल्लाह अॼु तुंहिंजे हिन अंगण ते मुंहिंजो हुज़ूर ईंदो महिमान थी मोहम्मद ईंदो ज़रूर ईंदो अगर उस जी तकलीफ़ थींदी असांजा उस्ताद मुफ्ती मोहम्मद अली सिकंदरी सेहतमंद हूंदा ईंदा पोइ विच ते कुझु साल मौक़ूफ़ थी वई और मूं चयो त हाणे लंगर त हुए थिए थो पर पहिरियां जमा थी हिकु जाइ ते विहूं हुज़ूर जे तारीफ़ में पगारियूं कयूं उन खां पोइ रसूलुल्लाह जे मिलाद जो लंगर ऐं लॻे थो उहा ॻाल्हि भली आहे सुठी आहे वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह तोखे हुजल मुबारक मीलाद करण वारा आका जी ईद में घर आबाद करण वारा तोखे हुजल मुबारक मीलाद करण वारा आका जी ईद में घर आबाद करण वारा नाज़िल इधो तो वटे नाज़िल इधो तो वटे अर्शल का नूर ईंदो मेहमान थी मोहम्मद ईंदो ज़रूर ईंदो दुआ है असांजी हीअ महफ़िल अल्लाह वटि बि क़बूल थिए मदीने वारे वटि बि क़बूल थिए आयो अल्लाह तव्हांखे दारनि जो सआदत नसीब फरमाईंदो बाद ॿुधी वियो सलाम अलैकुम मिसरा